आधे दर लगा तुझी दन न जाए कोई खोट दर आयलन जी रपोट दाखिल करे दरबार में। रायपुर में सिधानी दरबार एक सिंधियुनि जी वॾे में वॾी दरबार आहे जेका जहिड़ो मंदिर शायदि भारत में अहिड़ो कोई विरले हूंदो। वो उन्हीं लाइ सभिनी सिंधियुनि खे इनवाइट थो कजे उते अची करे दर्शन करनि ऐं माना दर्शन करे पंहिंजूं मन जूं मुरादूं पाइनि। अपनी